क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिल मुआवियत अल्लाहुम्मा अजअलहु हादियन महदियन महदी सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब मुशरिक अल्लाहु सल्ली अला मुहम्मद बिअदद मन सल्ला व सल्लम व बिअदद मन कद व काम सल्ली कज़ालिका अला जमील अंबिया व मुरसलीन व अला आलि ज़ातिका अजमईन आमीन। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में हिकिड़ी आयत सूरत तौबा जी 100 नंबर ऐं मदीने वारे पीर जो फरमान तिरमिज़ी शरीफ़ जेको आहे पढ़ो। अॼु असांजो उन्वान आहे सय्यदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेको कातिब वही हो, क़ुरान जो लिखंदड़ हो, राइटर हो। साहब किराम सय्यदना अमीर मुआविया जे फ़ज़ाइल में 72,000 हिकिड़ो फ़ज़ाइल आम फ़ज़ीलतूं, ख़ास आम फ़ज़ीलतूं जेके क़ुरान शरीफ़ में साहब किराम जे लाइ आहिनि, हदीस में साहब किराम लाइ आहिनि आम, उन में हज़रत अमीर मुआविया बि शामिल आहे। नबी सही जो सहाबी आहे, नबी सही जो रिश्तेदार ऐं ख़ासि फ़ज़ीलतूं सय्यदना अमीर मुआविया लाइ आहिनि। आम फजीलतों अल्लाह से कुरान में फरमाया उलाइक हुमुस सादिकून, सहाबा किराम का ये सच्चा है, सहाबा जी सच्चे में हज़रत अमीर मुआविया फरमाए कतब फी कुलूबिहिमुल ईमान, अल्लाह साईं इन्हनि जे दिलनि में ईमान लिखी छॾियो, इन्हनि जे दिलनि में ईमान पुख़्तो करे छॾियो, पक्को थी वियो। इन में सय्यदना अमीर मुआविया शामिल है। सहाबा किराम फरमाए उलाइक अल्लज़ीना अम्तहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा, क़ुलूबहुम लित्तक़वा, ये अहिड़ा आहिनि जिन जे दिलनि जो अल्लाह तक़वा लाइ इम्तिहान वठी छॾियो। अल्लाह से इम्तिहान वरितो ऐं उहे इम्तिहान में पास थी विया, इम्तिहान में कामयाब थी विया। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, उलाइक हुमुर राशिदून, ये खोड़ भरियो पियो आहे सहाबा जे फ़ज़ीलतुनि में। हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिदूहुम मिन बादी वरदा, खबरदार अल्लाह का डरजो, अल्लाह का डरजो, अल्लाह का डरजो, अल्लाह मुझे सहाबा के बारे में मुखा उनके गायो नरी उनके निशान पर बनाए। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको इन्हनि सां मोहब्बत कंदो मुंहिंजे करे मोहब्बत कंदो, आउं उन्हनि सां मोहब्बत कयां थो। वमन अबग़ज़म फबिबुग़्ज़ी अबग़ज़हु, जेको इन्हनि सां दुश्मनी कंदो बुग़्ज़ कंदो ॼण त मुंहिंजे करे कई, आउं उन सां बुग़्ज़ कंदो। जेको सहाबा सां मोहब्बत कंदो, मदीने वारे पीर फरमायो आउं उन सां मोहब्बत कंदुसि। जेको सहाबा मुंहिंजे सां बुग़्ज़ ऐं दुश्मनी रखंदो, आउं उन सां बुग़्ज़ ऐं दुश्मनी रखंदुसि। ऐं ख़ासि फ़ज़ीलतूं जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक खां कंहिं शख़्स पुछो त हज़रत सय्यदना अमीर मुआविया अफ़ज़ल आहे या हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ अफ़ज़ल आहे, जंहिंखे सानी उमर चवंदा आहिनि, त पाण फरमायूं त हज़रत अमीर मुआविया जे घोड़े जे नक में जेका गुबार वञे थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ाक़त जे करे पई आहे, उहा हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ खां 1000 दफ़ा भारी आहे। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ शान वारो आहे, पर हज़रत अमीर मुआविया उन खां अञा वधीक शान वारो आहे। पीराने पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि खां नक़ल आहे त जेकॾहिं अमीर मुआविया जे आउं रस्ते ते वेहां, उन जे घोड़े जे पेरनि जी मिट्टी मूंखे लॻे, इहा मुंहिंजे निजात ऐं छुटकारे लाइ काफ़ी आहे। सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जो हज़रत अमीर मुआविया जे घोड़े जे पेरनि जी मिट्टी वारी दज़ खे पंहिंजे लाइ शिफ़ाअत थो सम्झे पियो। पीराने पीर खे मञींदड़ हज़रत अमीर मुआविया जी फ़ज़ीलत पीराने पीर जे लफ़्ज़नि मां ॿुधो, सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जे लफ़्ज़नि मां ॿुधो। ऐं इहा फ़ज़ीलत अल्लाह जे तरफ़ां माण्हू जे वस में आहे। ई सादत बज़ूर बाज़ू नेस्त ताद बख़्शत ख़ुदा बख़्शिद, पंहिंजी महिनत सां रब जे तरफ़ां इहा अता आहे।
खास फजीलत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अमा लकान अहद मुताबिक रसूलुल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कातिब मां लेखक मां मुंशिद वजा जो लिखंदड़ आ उन मां हिकड़ो सैयदना अमीर मुआविया हुजूर जो खास लिखंदड़ वॾी फजीलत अॼु जे करे को बादशाह जो लिखंदड़ आहे के वॾे जो मुंशी आहे के डीसी जो आहे त उहो मथे में थो उॾामे ॿियो क़ुरान शरीफ़ में ला यमस्सु इल्लल मुतहहरून इन क़ुरान के पाक माण्हू खां साबित वठणु क़ुरान खे हथ लाइ पाक हुजे पलीत बि न हुजे ऐं बेवज़ू बि न हुजे बावज़ू शख़्स क़ुरान खे हथ लाइ हज़रत अमीर मुआविया कातिब क़ुरान लिखंदड़ क़ुरान पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियो जंहिंखां माण्हू क़ुरान लिखायो न बि सही उहो यकीनन ईमानदार हो बेईमान सां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेईमान सां क़ुरान न लिखाईंदा असां तमामु जंहिंखे काश ॾियूं लिखण लाइ वॾो चइबो आहे खातो रखीसि दुकान जो मुंहिंजे घर जो हिसाब किताब लिख उनखे ॾींदो पुटनि मां जेको ईमानदार हुजे ईअं न त ख़र्च करे 500 ई लिखे 5000 अहिड़े खे त माण्हू कोन ॾींदो ईमानदार खे ॾींदो क़ुरान जंहिंखां मदीने वारो मीर लिखाए त उहो ईमानदार हो चौथो जंहिंखां माण्हू लिखाईंदो उहो कमु ॾींदो जंहिंखे उहो फ़हम सलीम हुजेसि अक़ल कामिल हुजेसि सम्झ हुजेसि चई मस्ताने खे त माण्हू कमु कोन ॾींदो बेअकुल खे बि कमु कोन ॾींदो जीअं मूं तव्हांखे हदीस ॿुधाई हुन में पढ़ी इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लिमुआविया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआविया ने फरमायो अल्लाहुम्मा अजअलहु हादियन महदियन ए अल्लाह हज़रत अमीर मुआविया के हादी बण हिदायती बणा हिदायत कंदड़ रस्तो ॾसींदड़ चङी राह जो महदियन पाण हिदायत याफ़्ता हुजे हिकिड़ा माण्हू राह ॾसींदा आहिनि पर पाण हिदायत कंदा अब नमाज़ पढ़ पाण न पढ़ंदो हिकिड़ा माण्हू ॿिए खे कोचंदा आहिनि पाण पाबंद चङी सही रस्ते ते टिया माण्हू हिदायत ॾसींदड़ बि आहिनि पाण बि हिदायत याफ़्ता आहिनि त उहो टियों माण्हू सभिनी खां बहितर आहे अल्लाह साईं जे हबीब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर मुआविया लाइ दुआ फरमाई ऐं इहा दुआ हरफ बहरफ सची निकिती हिकिड़े माण्हू चयो हज़रत अमीर मुआविया खे काफ़िर न ॼाण चई त मूंखे 4 शयूं उहे ॿुधा जेके साह वारियूं हुजनि माउ पीउ जे पेटां न ॼाई हुजनि ऐं मुस्लमान थी चई हज़रत आदम अलैहिस्सलाम कंहिंजे पेटां कोन ॼाओ ॿियो चई त हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची कंहिंजे पेटां कोन ॼाई टियों चई त टियों जेको आहे सो चौथों ॿुधाईंसि टियों हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इस्माइल खे ज़िबह करण लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे ज़िबह करण लाइ छुरी रखी त जन्नत मां दुंबो आयो जेको ज़िबह थियो घटो उहो बि कंहिंजे पेटां कोन ॼाओ चई चौथो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ मुइज़ो जो लठ उछिल त वरी नांग थी पई आहे कंहिंजे पेटां कोन ॼाई उन कलमो पढ़ियो चई असांजे किताबनि में लिखियलु आहे अॻियनि किताबनि आसमानी में त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी अहिड़ा हूंदा जंहिंखां ही सुवाल पुछंदे इहे चइनी जो दुरुस्त जवाबु ॾींदा माना अॻियनि किताबनि में बि फज़ीलत सैयदना अमीर मुआविया जी आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस फरमाए अनिल इरबाज बिन सारिया समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियतल किताब वल हिसाब मदीने वाले मीर फरमाए इरबाज बिन सारिया का रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल्लाह साईं हज़रत अमीर मुआविया खे किताब जो भी इल्म ॾे क़ुरान जो भी इल्म ॾे हिसाब जो भी क़ुरान जो इल्म फ़क़ीर मुफ़स्सिर इन इल्म जे मुक़ाबले में हज़रत अमीर मुआविया जो शान में कोन हो जीअं तव्हांखे मां किसो ॿुधायो ऐं हिसाब किताब जो भी इल्म एॾो शाम जो 20 साल शाम मुल्क जो गवर्नर रहियो ऐं 20 साल पूरी इस्लामी मुमलिकत जो बादशाह सरबराह रहियो पर कॾहिं बि कंहिं हिसाब किताब में भोलाड़ो न थियो एॾो अलाह से हुनखे फ़हम ऐं दर्क ॾिनो दुआ जो मदीने वारो मीर करे त पोइ ॿियो छा करे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां रिवायत आहे उन जो हिकु दफ़े जिब्राइल अमीन आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में अर्ज़ कई त तव्हां अमीर मुआविया सां भलाई कयो छो त उहो किताबुल्लाह जो भलो अमीन किताबुल्लाह लिखियईं अमानत सां लिखियईं बेहतरीन करे लिखियईं
तंहिंजे करे अमीर मुआविया सां अलाह भलाई कयो। अमीर मुआविया सां नेकी करण भलाई करण जो मदीने वारे अमीर खे अलाह जिब्राइल अमीन जे ज़रिए थो हुकुम करे। उन मुआविया खे जेको घटि वधि ॻाल्हाए पंहिंजी सज़ा पाण ॼण असां बिल्कुलु चवंदासीं। हा बाक़ी जेको घटि वधि ॻाल्हाए असां बि ॿुधूं पोइ ईमान असां में बि कोन्हे, पोइ असां बेगर चवंदासीं। या त हुनखे ज़बान सां लगाम ॾे रोकियो, नथा रोके सघूं त मजलिस खां उथी वञो। जेको अल्लाह रसूल साहबा क़ुरान इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाए बकवास करे त पहिरीं ताक़त हुजे हुनखे रोके सघो। जे रोकण जी ताक़त न आहे त हुन मजलिस खां उथी वञो। हिकिड़ो माण्हू गारियूं कढे पियो, गंदगी करे पियो, नथा रोके सघो त गंदे माण्हूअ खां माण्हू भॼी जान छॾाए त अलाह जो अज़ाब पए त असां त हुन में न हुजो। हज़रत उम्मे हबीबा अमीर मुआविया जी भेड़ी, हुज़ूर जी राणी, नबी साईं जी घरवारी, हिकिड़े दफ़े पंहिंजे भाउ हज़रत अमीर मुआविया खे पंहिंजे हज में विहारे मथे खे बार बार चुमी हुई। हुज़ूर साईं फरमाए उम्मे हबीबा तोखे अमीर मुआविया प्यारो आहे? छा मुंहिंजो प्यारो आहे, मुंहिंजो भाउ आहे। हुज़ूर फरमायो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल अमीर मुआविया सां मोहब्बत कयो, प्यार कयो। अहिड़ा सर्टिफिकेट मदीने वारो पीर बि असां जंहिंखे अमीर मुआविया जे ख़िलाफ़ परवाह कान, सिज जी रोशनी वांगुरु चमकंदा, सिज खे थुक उछलण सां पाण खे लॻंदी। हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु 70 महीना हुकूमत में वाक़ हुआ। 70 महीननि खां पोइ हज़रत अमीर मुआविया जे हवाले कयो। असां कंहिं इलाइक़े जी चङो साहिब संभालियो, कंहिं ॻोठ जी, वरी ॿिए खे हथ जो कढूं न संभाले सघूं या थकिजी पोइ ॿिए खे कंहिंखे ॾींदासीं। ईमानदारी सां उन ॻोठ खे हलाए, कानूनी खे हलाए या चोर ऐं ठग जे हवाले कंदासीं। पंहिंजे ज़हन सां सचे माण्हू खे ॾींदासीं जीअं अॻिते असांजो कमु संभाले। सैयदना अमीर मुआविया खे हज़रत हसन साईं पाण हुकूमत छॾे हथ सां ॾिनी, उनजे हथ ते बैत कई, अमीर मुआविया खे सचो सम्झी तॾहिं त ॾिनी। ऐं सैयदना अमीर मुआविया 1 लख रुपया उनजो सालाना वज़ीफ़ो मुक़ररु कयो, उन क़बूल कयो। बणेसि पियो उनजी इताअत तरह क़बूल कई। हिकु दफ़े देरि थी वई कोन ॾिनो, पाण थोरो ख़त लिखांसि, विसर थी वई आहे। ख़्वाब में मदीने वारो वीर आयो, हज़रत हसन खे चई मां बाने खां थोरी सुवाल कंदो आहे, सुवाल त अलाह खां कबो आहे न, के बाने खे चवंदे अलाह खां ख़्यालु छॾे वियो। कुझु ॾींहं गुज़रिया, उन साल बजाए 1 लख रुपए जे 15 लख मोकिलियो। 1 लख तो वज़ीफ़ो सालाना 14 लख तव्हांखे थो। उहो क़बूलियो, उन सां मोहबत ई तॾहिं क़बूलियो। पाण में इन्हनि जो इख़्तिलाफ़ हुयो ई कोन। जेके माण्हू धको सिलाई कूड़ पिया हणनि पाण ॼाणनि, उन सां त असांजो न वञे। सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला हिकु दफ़े शाइरनि खे चयो आहे जेको हज़रत अमीर अली साईं जो शान ॿुधाईंदो उनखे 1000 दीनार ॾींदो। पोइ त खोड़ शाइर न था, पैसा जो मिलनि पिया। अमर बिन आस बि शाइर, उन बि शेर ॿुधायो, पर उन जा शेर अहिड़ा अज़ीम हुआ जंहिं शेर ते उनखे 7000 दीनार हज़रत अमीर मुआविया इनाम मिलियो। उहो शेर फरमाए हुआ नबुल अज़ीम वफुल्क नूहिम व बाबुल्लाह वनकता खिताब। जी नबुल अज़ीम वॾी ख़बर वारो, अली से घटना वॾे मक़ाम मर्तबे वारो। फुल्के नूह हज़रत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी मिसला, छो त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे आदम सानी चवंदा आहिनि। पहिरीं सॼी मख़लूक़ ख़तमु थी, नूह अलैहिस्सलाम खां पोइ इहे जेके माण्हू बचा वरी हलिया। व बाबुल्लाह अलाह जो दरवाज़ो, वनकता खिताब। हज़रत अली से अहिड़ो आहे जंहिंखां पोइ को ॻाल्हाए न सघंदो। हिकिड़े माण्हू हूंदा बाबा हे त जेको आहे लाजवाब करे छॾींदो, हे जे आॾो कंहिंमें दम न आहे। इन शेर ते अमीर मुआविया खे सोने अली जा इहे शेर त सभिनी जा वणिया, सभिनी खे 1000 दीनार ॾिनई, पर इहो शेर सैयदना अमीर मुआविया खे वणियो। उन ते अमर बिन आस खे 7000 दीनार। तंहिंजे करे दोस्तो हज़रत अमीर मुआविया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जहान छॾियो 9 लख मुरब्बा इस्लामी हुकूमत तो हज़रत अबू बकर साईं 11 लख थी, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं, हज़रत उस्मान साईं जे दौर में 44 लख मुरब्बा मेल ते इस्लामी हुकूमत थी। हज़रत अली साईं उन 44 लख के मुस्तहकम बनायो, इख्तिलाफ फदा सब हज़रत अली मुर्तज़ा ख़त्म किया। उन खां पोइ जॾहिं हज़रत अमीर मुआविया संभालियो 64 लख मुरब्बा मेल ते इस्लामी हुकूमत कायम थी। हिकिड़ो माण्हू हज़रत अमीर मुआविया जे दौर में वॾो मालदार हो, केर बि न हो, खानदान में कुझु बि न हो। हिकिड़ो दोस्त एतमाद वारो, पैसो बि जाम हो। चई त हाणे मुंहिंजे मरण जो वक़्तु आहे, करीब तूं मुंहिंजो एतमाद वारो, मुंहिंजो केरु वारिस आहे कोन जंहिंखे मां ॼाणां।
ही माल मिल्कियत पैसा तुझे हवाले तो कयां वनी ॾिस जा जिते के मुस्लमान कैदी हुजे काफरन जे मुल्क में घुम जा उहे पैसा ॾेई वञे आज़ाद हाणे ही उन दोस्त जी वसियत हर कंहिंखे वणंदी आहे दोस्त जेको बि चई वञे तव्हांखे को कमु ॾसे वञे मरी वञे तव्हां कोशिशि कंदा यार मुंहिंजो जिगरी यार मूंखे कमु ॾसे वियो पूरो कयां सैयदना उहो जेको आहे सो वियो काफरन जे मुल्क में छा कंदो अलाह कैदी को मुस्लमान हुजे ॿुधायो उतां जी इंटेलिजेंस तेज़ थी वई किथां जो माण्हू आहे ॾिठऊं पैसा बदल हेॾा सारा पैसा बादशाह वटि पुॼायूं कीअं आई तूं असांजे मुल्क में इंतिशार फैलाइण आहे इंतिशार न फैलाइण आहे मुंहिंजो दोस्त जंहिं मूंखे वसियत कई मां पैसा खणी आयो आहियां पोइ मुस्लमान कैदी हुनखे छॾाइजे चरियो ई अलाए छा तो ख़बर कान्हे का हुकूमत कंहिंजी थी हले हिते मुस्लमाननि में कहिड़ो सरबर आहे अमीर मुआविया हूंदे असां को मुस्लमान कैदी रखी सघूं था और लखनि जी फौज वठी असांखे मारे छॾी थो अमीर मुआविया जे दौर में को बि काफ़िर मुस्लमान कैदी नथो रखी सघे बुख्त नसर काब बिन अबाद यहूदी जो आलिम हो उन लिखियो आहे असांजे किताब में लिखियल आहे जेको बाद में मुस्लमान थियो असांजे किताब में लिखियल आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सल्तनत ऐं हुकूमत एॾी वधंदी जो शाम मुल्क ताईं थींदी उते बि हुजूर जा हुकुम हलंदा हुजूर जी बादशाहत हूंदी उहो शाम मुल्क सैयदना अमीर मुआविया फतह कयो बाना इहा ॿियो खोड़ सारा वाक़िया आहिनि वक़्तु इजाज़त नथो ॾिए असांजे बलोचिस्तान जो इलाइक़ो सैयदना अमीर मुआविया फतह कयो बलोचिस्तान बकरान कुझु अफ़गानिस्तान जो हदूद ईरान जो इलाइक़ो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने फतह कयो ईरान में जो मुस्लमान कलमो पढ़ंदा सैयद अमीर हज़रत अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ा दोम हज़रत उमर फारूक उते फतह कयो ऐं बलोचिस्तान जो इलाइक़ो सैयदना अमीर मुआविया फतह कयो इन्हनि ॻाल्हियुनि खे कोन लिकाए सघिबो दुआ आहे अल्लाह ताला असांखे सहाबा सां अहल बैत सां नबी जे यारनि सां नबी जे परिवारनि सां जेके नबी सां जे ख़ानदान सां सभिनी सां मोहबत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए यार गुरु जो घटि वधि ॻाल्हाइण इहो जाइज़ वारी ज़बान आहे इन खां अलाह खे बचाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।